मोहम्मद खान में अवां खे अपडेट कंदा हलूं। ज़िले में भी कोरोना वायरस जा केस वधण लगा आहिनि। डीसी यासिर भट्टी कोरोना जो शिकार थी वियो आहे, जंहिं बाद डीसी पंहिंजे पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। मोहम्मद खान ज़िले में कोरोना जा वधीक 14 केस रिपोर्ट थिया आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मोहम्मद खान ज़िले में भी कोरोना वायरस जा केस वधण लगा आहिनि। डीसी यासिर भट्टी कोरोना वायरस जो शिकार थी वियो आहे, जंहिं पंहिंजे पाण खे घर अंदर आइसोलेट करे छॾियो आहे। मोहम्मद खान ज़िले में कोरोना जा वधीक 14 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे काज़ी शम्स बांभण सां। जी काज़ी शम्स, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मोहम्मद खान में कोरोना वायरस जो इलाइके जे लाइ हाई रिस्क बणियल आहे। ॿुधाईंदो हलां त मोहम्मद खान जे डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी समेत इलाइके में अॼु वधीक 14 जेके शहरी कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मोहम्मद खान में कोरोना वायरस जे जेके ॾिनल तदबीरूं आहिनि उन्हनि ते अमल न थियण करे ऐं जेके मास्क न पाइण करे ऐं जेके जिते कारोबारी मर्कज़ आहिनि उते माण्हू जी टीह हुअण करे हिते ॾींहों ॾींहुं जेको आहे केसनि में वाधारो थी रहियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाइणो मोहम्मद खान ज़िले में 2 पिढ़ियूं लॻनि थियूं, जेके हिकु आचर वारी पिढ़ी ऐं ॿी छंछर, जंहिं ते बि माण्हुनि जी पीह लॻल रहे थी, जंहिंजे करे ही जेके SOPs जेके ॾिनल आहिनि उन्हनि ते अमल न थी रहियो आहे, जंहिंजे करे ॾींहों ॾींहुं केस वधी रहिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाइणो आहे त मोहम्मद खान जो जेको डीसी यासिर भट्टी आहे उहो कोरोना वायरस में मुब्तला थी वियो आहे, जंहिं उनखे जेको आहे थोरो लाड़काणे जी रहाइशगाह जेका संदूक आहे उन में आइसोलेट कयो वियो आहे। जी वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।